वगण मां ख़बर ॾींदा हलो त वगण जे सालियानी चूंड साल 2023 थी गुज़री, जंहिंमें अक्सरियत राय सां सरपरस्त आला कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, सदर साजिद हुसैन बलोच, जनरल सेक्रेटरी आजिज़ चांडियो ऐं एग्ज़ेक्टिव कमेटी चेयरमैन मोहम्मद बख्श खसकेली समेत ॿिया उहिदेदार चूंडिया विया ऐं मेंबरनि एस ज़ाहिद हुसैन, अली गुल मुगेरी, सोनू खान मुगेरी, मुनवर सुमरो ऐं ॿियनि खे चूंडियो वियो। उन मौके ते सरपरस्त आला कामरेड गुलाम हुसैन मुगेरी ऐं सदर साजिद बलोच चयो त सिटी प्रेस क्लब पंहिंजी रवायतनि खे बरक़रार रखंदे हिन साल बि गरीब मिसकीन अबोज माण्हुनि जा आवाज़ उथारींदो रहंदो। सहाफ़त समाज जो आईनो आहे ऐं हिन अज़ीम पेशे जी ताक़त कलम आहे जंहिंखे का बि ताक़त झुकाए नथी सघे। हिननि वधीक चयो त असां मज़लूम अवाम ऐं शहर जे बुनियादी मसइलनि खे उजागर करण सां गॾु आला ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं, जॾहिं त नवनि उहिदेदारनि खे मुबारकुनि जो सिलसिलो जारी आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।